खुशामदीद प्रोग्राम है असांजो अछड़ो अदबी फोरम अछड़ो अदबी फोरम के हवाले से असांजी जेका गॾिजाणी आहे उनमें काफ़ी सारा दोस्त असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं हिन खां पहिरीं असांजो भाउ वफ़ा सुमरो लाहौती बि ॻाल्हाए चुको आहे। हाणे आउं अर्ज़ु कंदुसि असांजे भाउ अरबाब थरी साहब खे त अचनि कुझु अछड़ो थर अदबी फोरम के हवाले सां कुझु असांखे ॻाल्हियूं ॿुधाइनि। अरबाब थरी साहब, साईं जे लाइ ताड़ी थी वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अछड़ो थर अदबी फोरम जे तरफ़ा जेके दोस्त आया आहिनि उन सभिनी खे भलीकार। अॼु जेको इहो असांजो प्रोग्राम आहे उहो पीर साईं सूर्य बादशाह रहमतुल्लाह अलैह जंहिंजे यादि में आहे। अछड़ो थर अदबी फोरम जे तरफ़ा प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे। सूर्य बादशाह यादगार कोट टंडो ॾिठा कान। असांजे फोरम जो चेयरमैन सावण राजड़ जेको कोन पहुची सघियो आहे कुझु मसूबियतनि जे करे, उन सभिनी जे तरफ़ां मदद कयां। पीर साईं सूर्य बादशाह जेको अज़ीम शख़्सियत हुई उन ते ॻाल्हाइण लाइ वॾो टाइम खपे। पीर साईं सूर्य बादशाह वतन या कफ़न, आज़ादी या मौत जो नारो हणी अंग्रेज़नि खे हिन धरतीअ तां तड़े कढियो। उन जे लाइ जेतिरो बि ॻाल्हाइजे उहो घटि आहे। ऐं अछड़ो थर अदबी फोरम जे तरफ़ां कुझु दोस्त न अची सघिया। हिन प्रोग्राम में सभिनी दोस्तनि खे अचणु खपे। असांजो मुंहिंजे ख़्याल में महीने ॿिनि खां पोइ ई को प्रोग्राम थिए थो, उन में सभिनी खे टाइम कढणु खपे। पीर साईं सूर्य बादशाह जो हिकिड़ी कौल आहे त इल्म जहिड़ी ॿी का बि दौलत कोन्हे का। इल्म खे वधाइजे कलम सां, ज़बान सां, पर हर तरह सां कोशिशि करे। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी जेके असांजी नज़र सॾ ते आया आहियो। अस्सलाम वालेकुम, जय पागा।